बिड़शा में खबर ॾींदा हलो त एसी नवाब शाह जे हुकुम ते रिकवरी कंदड़ एस्को बिड़शा जी टीम ते कोसा बिरादरी जे हथियारबंदनि जो हमलो सालारो थाणे जी हद में रहंदड़ कोसा बिरादरी जे 10 ट्यूबवेलनि ते रहियल रक़म ऐं चोरी बिजली इस्तेमाल कंदड़नि ते कार्रवाई। बिजली जा कनेक्शन काटण ते कोसा बिरादरी जे 40 खां मथे हथियारबंदनि पारां एस्को बिड़शा जे अमलदारनि ते कातलाणो हमलो कंदड़नि एस्को जे अमलदारनि खां एस्को जो सामान समेत मोबाइल फोनूं पर्स ऐं ॿियो सामान पिण फुर करे विया। हथियारबंद बिजली चोरी कंदड़नि एस्को जे अमलदारनि ते सख्त तशद्दुद कंदे सरकारी गाॾियुनि खे नुक़सान पिण रसायो। कचे में रहंदड़ खोसा बिरादरी जे बिजली चोरनि पारां हिन खां अॻु पिण एस्को ऑफिसर यासुद्दीन शेख ऐं साणिस गॾु अमलदारनि ते कातलाणो हमलो कयो हो। बिजली चोरी में मुलविस खोसा बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि खिलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न थी सघी हुई। एस्को बिड़शा जे अमलदारनि ते ट्यूबवेल बिजली चोरी इस्तेमाल कंदड़नि खोसा बिरादरी जे हथियारबंदनि पारां एस्को बिड़शा अमलदारनि ते कातलाणे हमले मुतालिक़ एक्शन एस्को मटियारी असद आमिर पीरज़ादो सां राब्तो करण ते हिन चयो त एस्को अमलदारनि ते हमलो कंदड़ ऐं बिजली चोरी में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कंदे मथनि केस दाख़िल कराया वेंदा। बिजली चोरी हलंदड़ ट्यूबवेलनि जा कनेक्शन ऐं संदन ट्रांसफार्मर लाथा वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।